लिखी मां छा लिखा साईं, तना तुझी उत्तम आहे। लिखी मां छा लिखा साईं, सना तुझी उत्तम आहे। करम तुझो वॾो ऐं पिण सखा तुझी उत्तम आहे। लिखी मां छा लिखा साईं, सना तुझी उत्तम आहे। लिखी मां छा लिखा साईं, सना तुझी उत्तम आहे। करम तुझो वॾो ऐं पिण सखा तुझी उत्तम आहे। लिखी मां छा लिखा साईं, सना तुझी उत्तम आहे। लिखी मां छा लिखा साईं, सना तुझी उत्तम आहे। खुदा तुझे हुक्म साथी, खुदाई ही अहले सारी। खुदा तुझे हुक्म साथी, खुदाई ही अहले सारी। खुदा तुझे हुक्म साथी, खुदाई ही अहले सारी। फज़ल तुझो सभिन ते ऐं अता तुझी उत्तम आहे। फज़ल तुझो सभिन ते ऐं अता तुझी उत्तम आहे। करम तुझो वॾो ऐं पिण सखा तुझी उत्तम आहे। लिखी मां छा लिखा साईं, सना तुझी उत्तम आहे। लिखी मां छा लिखा साईं, सना तुझी उत्तम आहे। को शोहरत ले को वहवाले, करे थो हित अमल सारा। को शोहरत ले को वहवाले, करे थो हित अमल सारा। को शोहरत ले को वहवाले, करे थो हित अमल सारा। सो मोमिन आ सचो जैले, रज़ा तुझी उत्तम आहे। सो मोमिन आ सचो जैले, रज़ा तुझी उत्तम आहे। करम तुझो वॾो ऐं पिण सखा तुझी उत्तम आहे। लिखी मां छा लिखा साईं, सना तुझी उत्तम आहे। लिखी मां छा लिखा साईं, सना तुझी उत्तम आहे। बंदो ज़ालिम करण तो बि, जॾहिं तो दर अचे थो रब। बंदो ज़ालिम करण तो बि, जॾहिं तो दर अचे थो रब। बंदो ज़ालिम करण तो बि, जॾहिं तो दर अचे थो रब। मिठा तंहिं ते रहम वारी, अदा तुझी उत्तम आहे। मिठा तंहिं ते रहम वारी, अदा तुझी उत्तम आहे। करम तुझो वॾो ऐं पिण सखा तुझी उत्तम आहे। लिखी मां छा लिखा साईं, सना तुझी उत्तम आहे। लिखी मां छा लिखा साईं, सना तुझी उत्तम आहे। तबीबन ऐं हकीमन वटि दवाउन जी कमी नाहे। तबीबन ऐं हकीमन वटि दवाउन जी कमी नाहे। तबीबन ऐं हकीमन वटि दवाउन जी कमी नाहे। मरीज़न ले मिठा मौला, शिफ़ा तुझी उत्तम आहे। मरीज़न ले मिठा मौला, शिफ़ा तुझी उत्तम आहे। करम तुझो वॾो ऐं पिण सखा तुझी उत्तम आहे।
लिखी मां छा लिखा साईं सना तुंहिंजी उत्तम आहे। लिखी मां छा लिखा साईं सना तुंहिंजी उत्तम आहे। वठी अल्लाह जो नालो पयो राहत हसन माणे। वठी अल्लाह जो नालो पयो राहत हसन माणे। वठी अल्लाह जो नालो पयो राहत हसन माणे। ऐं के हर ले ज़िक्र वारी ग़िज़ा तुंहिंजी उत्तम आहे। ऐं के हर ले ज़िक्र वारी ग़िज़ा तुंहिंजी उत्तम आहे। करम तुंहिंजो वॾो ऐं पिण सखा तुंहिंजी उत्तम आहे। लिखी मां छा लिखा साईं सना तुंहिंजी उत्तम आहे। लिखी मां छा लिखा साईं सना तुंहिंजी उत्तम आहे। करम तुंहिंजो वॾो ऐं पिण सखा तुंहिंजी उत्तम आहे। लिखी मां छा लिखा साईं सना तुंहिंजी उत्तम आहे। लिखी मां छा लिखा साईं सना तुंहिंजी उत्तम आहे।